बार वठो इन महंगाई वारे दौर में सस्ता बार वठो। बीह त हिते बीह। ही ॿारड़ा मासूमड़ा बचड़ा तो खपाए छो? अधी पाले न सघंदुसि त खपाईंदुसि न। हेड़े महंगाई जहिड़े दौर में मां छा कयां? 8 ॿार आहिनि, 8 पुट आहिनि, 6 धीअरूं आहिनि, 14 ॿार आहिनि। 8 पुट थी 6 धीअरूं थी। हा उन बागा पो ॿियो कमकार कोन हुई छा? छड़ो इन कम सां आहे। भला वांद काई जो हुई त छा कयूं? न कम न कार, रुगो ॿार ॼणणो हुयो। माना बेरोजगारी। माना बेरोजगारी। पर चवां थी बचड़ा न खपाए, ॿारड़ा न खपाए, का पाण मेहनत कर। अधी त मां हिननि जे पालना जी किथां कयां? खीर ॾिसो था केॾो महांगो आहे, अटो ॾिसो केतिरो महांगो आहे, खंडु बिस्केट हिननि जे लाइ मां किथां कयां? मां त हिननि जी तालीम जा बि पैसा कोन, 8हों महीनो आहे हिननि छोकिरनि जे स्कूल जे फीस कोन ॾेई सघियो आहियां। बरोबर, इहा ॻाल्हि त बिल्कुलु सही आहे तुंहिंजी। ॾाढी महांगाई आहे त एॾी मजबूरी थी वई आहे जो माण्हू मजबूर थी वियो आहे, बचड़नि खपाइण ते मजबूर थी वियो आहे। छा कयां? उन्हनि बि छोकिरी चऊं त हिकिड़ो भाई आयो आहे, चए थो त मां नंढड़ी खपाईंदुमि, 1.5 लख ॾियो, महीने जी ॼावल हुजे वेचारी, 1.5 लख मां रक्षो वठंदुमि। बाबा बसि मां बि इहो ई सोचां थो त हे छोकिरा खपाए, हिन रेड़ीअ ते को मज़दूरी कयां, का सब्जी वब्जी खपायां। केड़ा मासूमड़ा ॿार वेचारा चुपड़ी कयूं वेठा आहिनि, गुरबत जा सतायल मुंहिंजा। मानी टिकी खाधी अथऊं, खाराई त नी? मानी त बस जेका सुबुह गभो खाई निकिता आहियूं, अञा ताईं बाक़ी ना आहे खाधी। सिज अची लथो आहे, सुबुह गभो खाधो हुआ? जी जी। सॼे ॾींहं में न खपिया? न खता आहिनि न। महांगाई एॾी आहे जो माण्हुनि खे महांगाई मारे छॾियो आहे। केरु हेॾी महांगाई में ॿार वठंदो? हर को बचन में बेज़ार थी वियो आहे। एॾी महांगाई, घाटे टोड़ महांगाई। हा न अधी, तॾहिं त मां बि मजबूरीअ में महंगाई जे करे त ॿार खपायां पियो, न त मूंखे कहिड़ी ख़ुशी आहे। सही तो चए दा, सही तो चए त मजबूरी आहे, के मजबूरीअ को बचड़ा खणी निकितो आहे। हाणे कोई कोन वठंदी ॿार बि, मूंखे त लॻे थो बच्चा केरु वठंदो? हर को पाजल मां तंग आहे। बचड़नि खे तालीम ॾियणी आहे, खाराइणो आहे, पीआरणो आहे, लटो आहे, कपिड़ो आहे। इन जे करे ई त मां ॿाहिरि ॼां थो त किथे वञी को हिन जो मुस्तक़बिल त चङो थिए, को खाइण पीअण हिन जो चङो नसीब थिए, का पढ़ाई कनि करे विझनि, को वॾड़ा थी को कंहिं मंज़िल ते पहुचनि। केरु वठंदो? हे त बुखार में ॿरे थो पियो, हिनखे बुखार बि ॾाढो अथसि, ॾाढो बुखार आहे हिनखे। बसि अलाह अथनि, अलाह वाहिद अथनि। चङो अधी मां हलां, ॿार खपाए वठां, वरी राति थी वेंदी, राति जे वेले जा बि मूं वटि पैसा कोन्हनि। अदा हुजनि हा 2-3 रुपया त मानी खाराइण लाइ ॼायां, मां ज़रूर ॼायां। ख़ैर आहे दी, ख़ैर आहे। छाजी रश लॻी पई आहे भला हिते? अदा हे मुंहिंजा पुट आहिनि, हे मां खपायां थो। ॿार खपाए थो? हा वाह। छा रक़म आहे हिननि जी? बाबा हे त हाणे मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहिनि, हिननि जी रक़म थोरी आहे। तुंहिंजी जेका औकात हुजे तूं ॾेई छॾ। बाबा मूंखे वाड़ो आहे मेन जो, ठीकु आहे, मां हुते मज़ूर बि आया आहिनि, 20-25 हज़ार महीनो भरे माने टिकियूं थकी पियो आहियां। मां हिन ॿारनि खे वञी वाड़े ते कमु कराईंदुमि, पर हे नंढड़ो आहे, हेॾे तक बाबा, हे वॾो, हे ॿार घुरिजे मूंखे। हे हा हा वाह, ॾींदुसि, इहो ई ॾींदुसि। छो त हे कमकार करे सघंदो नी, मेन जो हुते वॾड़ो आहे। ॾिठई तोखे अहिड़ा माण्हू मिलंदे ज़ालिम। हाणे हे नंढड़े खे वञी वाड़े में छॾींदो, बीहारींदुसि कम कार लाइ, का में टकर हणेसि। को ॿार वेचारे खे वाड़े में नांगू चक पाए, अलाह त पनाह ॾे। हे परावा माण्हू ज़ालिम थी वञी पाण महिनत कर कमाए, तूं बचा कीअं थो खपाए? बाबा मां त पैसा ॾींदुमि नी, पैसा ॾेई वठंदुमि नी, पंहिंजो ॿार कमु कराईंदोमांसि हुते। मरवान कंहिंसां ईअं मदद नथा कयो खुदा वास्ते? खुदा वास्ते 10,000 रुपया ॾेसि त पंहिंजी रेड़ीअ ते का शइ रखे, ईअं कंहिंसां चङाई नथा कयो। बाक़ी छोकिरो ख़रीद करे वञी बीहारींदो वाड़े में ॿारड़ो बचड़ो, अबा बचा न खपाए, मां झलियां थी। अधी तूं मुंहिंजी अखियूं खोले छॾियूं। ठीकु आहे अदा, मां न खपाईंसि ॿार। अधी तुंहिंजो एहसान तुंहिंजो, मूंखे होश में अची वियुसि मां। अलाह भलाई कंदी, अलाह भलाई कंदी अबा, अलाह साईं भलाई कंदी। केॾी मजबूरी थी वई आहे मुल्क में, केॾी परेशानी थी वई आहे जो वेचारो मजबूर थी करे बच्चा खपाइण निकितो आहे। 8 पुट ख़ैर सां, 6 धीअरूं। मोए जो हाल कोन, बाक़ी वाह जो वियो आहे।